नाज़िर रहर की लग नथू भुट्टो में कायम कयल स्कूल में उस्ताद न हुअण सबब इमारत बूनहाल थी वई आहे, जे सबब शागिर्द तालीम खां महरूम आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था ज़हीर सुमरो जी ही रिपोर्ट। इन वक्त मौजूद आहियूं रड़की लग नथू भुट्टो में, जिते स्कूल कई सालन खां बंद पयल आहे। हितां जा ॻोठ जा जेका माण्हू आहिनि सरापा एहतजाज आहिनि। अचो वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन्हनि जो छा चवणु? मुंहिंजो नालो मोहम्मद हसन भुट्टो आहे। असांजो ॻोठ नथू भुट्टो आहे, जेको मौलवी अब्दुल करीम जंहिं ज़मीन ॾिनी एंगुरनि स्कूल ठारायो, जो ख़ालिद मोहम्मद सुमरो इफ्तिताह कयो, जो 2008 खां सफ़ा बंदि लॻो पिया आहे। हिते ॿार सफ़ा ईअं वेरान वधनि, कोई पढ़े कोन्हे, उस्ताद असां वटि आहे बि कोन। असां नेशनल हाईवे रोड आहे, जेके ॿार पढ़ण लाइ वञनि था, मजबूर थी ॿार असां वटि मोकिलूं था। कोई तालीम कोन्हे, कोई उस्ताद कोन्हे। सॼो स्कूल असांजो सफ़ा पट बयाबन लॻो पियो आहे, जेको तव्हांजे साम्हूं आहे। दीवारूं स्कूल से किरियो पिया। असांजो स्कूल जो इहा हालत आहे, ॿार जेका नंढा नंढा पढ़ी नथो। हाणे 5-5, 6-8 साल जा ॿार आहिनि। हाणे काॾे मोकिलूं असां? स्कूल 3-4 साल थी हाणे बंदि आहे। हिन जी का ख़बर कोन्हे, उस्ताद आहिनि या न आहिनि, का चीज़ जी ख़बर कोन्हे। असांजे स्कूल जी तवज्जो हटी वई आहे। पोइ कहिड़े हिसाब सां हटी आहे, बाक़ी जो हटी वई आहे। हाणे न कोई उस्ताद आहे, न कोई एंगुर वारा आयो आहे, न उस्ताद। पैसनि जी का ख़बर कोन्हे, फंड ईंदो आहे का ख़बर कोन्हे, लाइ काॾे वेंदो पियो आहे का ख़बर कोन्हे। हाणे अरसे खां पोइ बंदि पियो आहे, त एंगुर वारनि खे अपील आहे त अची नज़रदारी करे। स्कूल जेको आहे इहो मौलवी अब्दुल करीम ॾिनो, एंगुर वारनि खे ज़मीन ॾिनी हुई, हिन सां स्कूल ठाहियो आहे। घणे अरसे खां वठी जेको आहे इहो स्कूल बंदि पियो आहे, का मास्तरी हिते न पियो ईंदो। ॿारनि जी ज़िंदगी तबाह थी वेंदी आहे। हिते स्कूल वारनि माना ऑफिसरनि वटि विया आहियूं, जो असांखे स्कूल में मास्तर खपनि, मास्तर असांखे न आहिनि पिया ॾींदा। एंगुर वारनि खे चयो असांखे मास्तर मिलियो वञे, एंगुर वारनि बि मास्तर न आहिनि पिया ॾींदा। ॿार जेकॾहिं असांजा नथू भुटे वारा बागे भुटे वञनि था, गाॾियूं किरास थियनि था, वॾी असांखे तकलीफ़ थिए थी। स्कूल जो को फंड वग़ैरह बि मिले थो त ॿाहिरां माण्हू खाधी वेंदा आहिनि। स्कूल जी का सार संभाल एंगुर वारनि खे इहा अपील आहे त महिरबानी करे असांखे उस्ताद ॾिनो वञे। ॻोठ जा वासी हुआ, अवां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त ही स्कूल एंगुरो इंतिज़ामिया के अब्दुल करीम भुट्टे जी जेकी ज़मीन आहे उन ते ठारायो वियो, जंहिंजो इफ्तिताह 1998 में ख़ालिद मेमू सुमरे कयो। लेकिन कुझु साल स्कूल इहो हलियो, उनखां पोइ स्कूल बंदि थी वियो आहे, जंहिंजी हिन वक़्त ताईं का मालिकी न थी ऐं ना उस्ताद ख़बर पए थी। ऐं जेको ॿारनि जो जेको तालीम जेकी तबाह थी रही आहे, उन्हनि एंगुरो इंतिज़ामिया खां अपील कई त ख़ुदा थोरो नज़रसानी करे जेकी लखनि रुपयनि सां बिल्डिंग जेकी क़ाइमु कई वई आहे, उन ते उस्ताद ॾेई करे, उनखे फर्नीचर ॾेई करे ॿारनि जी तालीम सुठे नमूने सां पढ़ाई वञे। कैमरामैन टीम सां गॾु ज़हीर सुमरो, मेरान TV।